अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 15 मई ऐं मां हिते मौजूदु आहियां पंहिंजे सिलाई जे कॉर्नर में ऐं 2 थिया आहिनि। 2 बजे मां पंहिंजो व्लॉग शुरू थी कयां, उहा तव्हांखे वजह ॿुधायां थी त मां 2 बजे पंहिंजो व्लॉग छो थी शुरू कयां। कल्ह मां हे सूट कटे रखियो हो पंहिंजो, त ॾिठुमि त हिन कलर जो धाॻो कोन्हे, थोरो आहे जो मूंखे रए खे पटी बि हणणी आहे, त उन जे लाइ मूंखे रील खपे, त इहो मां छॾे ॾिनो। उन खां पोइ मां पंहिंजो ॿियो वॻो हिकिड़ो कटियो, उहो सिबियो आहे। त मूं चयो त हाणे इहो तव्हां सां छा शेयर कयां, सिबण खां पोइ थी शेयर कयां। सो हाणे मां सिबी चुकी आहियां, त उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। हे मां पंहिंजो सूट सिबियो आहे अॼु। हीअ आहे शलवार, ओहो सो हीअ सलवार आहे, ठीकु आहे। ऐं हीअ आहे कमीस, हे हिन जा बॉर्डर आहिनि, हे हिन जो दामन में बि बॉर्डर आहे। ऐं हिन जी बैक मां तव्हांखे ॾेखारियां त हीअ प्लेन ई चवां हिनखे, यानी सेम अहिड़ो प्रिंट कोन्हे, बल्कि हे डॉट्स वारो वाइट जेको आहे हिन जी बैक आहे। ऐं हिन जो रओ मां तव्हांखे ॾेखारियां, हे हिन जो रओ आहे, जंहिंखे मां हिन बॉर्डर सां मैचिंग करे ग्रीन ऐं पिंक पटी हणाए छॾी। हाणे हीअ रओ मां ठारायो हैदराबाद में, ही हैदराबाद खां सम्झो 4 सालनि खां हे वॻो पंध में आहे, त मूंखे इहो ठाहिणो। असल में छा थियो त हे हुयो सुगन जो वॻो, हीअ जेको तव्हां ॾिसो था, उन मां इहो एतिरो पीस बचियो जो मुंहिंजो फ्रंट ऐं मुंहिंजूं ॿाहूं ठहनि पयूं। त बसि मूंखे वणियो ॾाढो, त मूं चयो बसि हर हाल में मूंखे जेको आहे न हिनखे पंहिंजी शर्ट ठाहिणी आहे। त मां पोइ हिन जी इहा बैक वठी आयमि डॉट्स वारी वाइट, ऐं रओ बि उन सां मैचिंग कयमि। त मूं चयो बसि सही आहे, हुनखे पटी वटी रए खे हणाए छॾी, त मूं चयो इहो मां पाईंदमि वाइट शलवार सां। पर पोइ मूंखे वाइट सां मज़ो न पियो अचे, वाइट मूं वटि इलाही आहिनि, त मूं जेको आहे न पोइ हीअ सलवार वरिती हिन जे लाइ। इहा बि उते ई वरिती हुयमि, पर सिबजे न पियो एॾे अरसे खां। सो त मूं पहिरियों अजीब पियो लॻे, पोइ मां चयो छो, जॾहिं असां डिज़ाइनर जा कपिड़ा 8 टुकर 1000 रुपया ॾेई वठी था अचूं ऐं उहो ॻंढे संढे ऐं पोइ वॻा था ठाहियूं, त हे त मां पाण क्रिएट कयो आहे। सो हे आहे मुंहिंजो डिज़ाइनर सूट, जेको मां इंतिहाई ख़ुशी ऐं मज़े सां पाईंदमि इंशाअल्लाह। त इन करे मूंखे थी वई देरि, अॼु मां हिकिड़ो कंप्लीट वॻो सिबियो आहे। छो त हिन जी मां कटिंग बि कई सूट जी, बॉर्डर हणणा हुया, बैक अलॻि, फ्रंट अलॻि, ॿाहूं अलॻि, त उन में थोरी मूंखे महिनत वधीक लॻी। इन लाइ मूंखे हिन में काफ़ी टाइम लॻी वियो। ॿी ॻाल्हि त बकरम ख़तमु थी वियो जेको मां पाचनि में विझंदी आहियां, आख़िरी हुयो जेको हिन में विधो। सो हाणे मां सिबंदमि पंहिंजूं शर्ट्स ऐं रवा ठीकु कंदमि, ऐं पोइ कंहिं न कंहिं महिल मूंखे मार्केट जो चकर हणिणो पवंदो बकरम वठण लाइ ऐं हुन डार्क ब्लू ड्रेस जे लाइ रील वठण लाइ। 3:15 थिया आहिनि ऐं मां हलां थी मथे, कुंडनि खे पाणी ॾियणो आहे। सफ़ा मूंखां ॻाल्हि विसरी वई आहे, छो त हूअं त रोज़ानो मासी ईंदी आहे त उहा ॾींदी आहे, मूंखे त आदत आहे कोन मथे पाणी ॾियण जी। सो ये वरी छा थियो आहे, सीलिंग जी डिज़ाइन वारी पटी थोरी लड़की आई आहे। सो बसि रिपेयर जा बि वरी कुझु न कुझु कम वञनि था निकिरंदा। सो जॾहिं कुझु चङा कम जमा थी वेंदा त पोइ कंदमि इंशाअल्लाह, फ़िलहालु त मुश्किल आहे। सो बिस्मिल्लाह रहमान रहीम। हितां पाणी भरींदमि एज़ यूजुअल, डस्टबिन भरींदमि ऐं कुंडनि खे ॾींदमि पाणी। प्लांट्स खे पाणी ॾेई वरितमि। हिननि सभिनीनि में इलाही गाह फुटी आयो आहे, ऐं हमेशह मां मंझंदि जो ईंदी आहियां, पोइ हिते मां बीहण न चाहींदी आहियां। उस में एॾी तपिश आहे जंहिंजी हद न आहे, ऐं माशाअल्लाह गुलज़ारी ज़बरदस्तु लॻी पई आहे। सो बसि हाणे कंहिं न कंहिं ॾींहुं हिननि जी सफ़ाई कंदमि त लाज़मी, इहा ख़बर न आहे कॾहिं कंदमि। सो अंदरि था हलूं, ऐं हाणे कुझु देरि कंदमि रेस्ट, छो त सुबुह खां कंटिन्यू इहा सिलाई कटिंग कई अथमि। कल्ह सराण जा रवा ठाहिनि, ऐं हाणे हे टेंशन मूंखे धार थी वियो, जेसिताईं वरी इहा पटी हितां लाराए या त रखां, त वरी पोइ इहा ई हिनखे चिंबड़ी वेंदी। 6:30 थिया आहिनि शाम जा, ऐं कुझु कपिड़नि जी कटिंग करे आई आहियां। राति जी मानी में हिते मां पचायां थी करेला, छो त मुंहिंजो सफ़ा कुझु चिकन या अहिड़ो बोड़ या भुगल कुझु खाइण जो मूड न आहे। सो इहे पचनि था हिते। हीउ हुयो अॼु जो नंढिड़ो व्लॉग, ऐं छो त मां घणो कमु कयो कोन, घणो टाइम सिलाई खे ॾिनो, त उन में लॻो शाम जो मां काफ़ी सारी कटिंग करे रखी आहे कपिड़नि जी। ज़ाहिर कटियल हूंदा आहिनि त वरी सिबजी जल्दी वेंदा आहिनि, सॼो टाइम जेको आहे मेजरमेंट ऐं कटिंग में लॻंदो आहे। ऐं उनखां सवाइ जेके बि मुंहिंजा इंडियन आहिनि व्यूअर्स, मां चाहींदमि त प्लीज़ कमेंट करे पंहिंजी ख़ैरियत जी ख़बर ॾिजो, त तव्हांजूं फैमिलीज़
तव्हां सभई सेफ़ आहियो इन वायरस खां, तव्हां कीअं आहियो ऐं छा सूरत हाल तव्हां वटि। अलाह से ख़ैरु कंदो, असांजूं दुआऊं आहिनि। ऐं प्लीज़ सभई फ़लस्तीन जे लाइ दुआ कयो। ॾाढी तकलीफ़ आहे त असांजा मुस्लमान भाइर भेनर बच्चा नंढा इलाही परेशानी में आहिनि। असां उन्हनि जे लाइ ॿियो त कुझु नथा करे सघूं, दुआऊं करे था सघूं। ऐं उनखां सवाइ अॼु मुंहिंजी हिकिड़ी व्यूअर इहा मूंखे सलाह ॾिनी त मां पर्सेस ऐं अहिड़ियूं शयूं ठाहिणु सेखारियां। त अहिड़े क़िस्म जी शयुनि जूं मुंहिंजूं इलाही वीडियोज़ मौजूदु आहिनि पहिरियों खां ई। ऐं हुनजो चवणु इहो हो त पुराणियूं वीडियोज़ कोई न ॾिसंदो आहे, तव्हां नयूं ठाहियो। त मूंखे पाण खे इहो अजीब थो लॻे त हिकिड़ियूं जॾहिं पहिरियों खां मौजूदु आहिनि वीडियोज़ ठहियल, वरी साॻियुनि शयुनि जे बारे में ऑलमोस्ट साॻियूं शयूं ऐं उन्हनि जे बारे में मां ॿियूं वीडियोज़ ठाहियां त थोरो अजीब थो लॻे मूंखे। त रिपीट जेको कंटेंट हूअं बि यूट्यूब अलाउ न कंदो आहे त तव्हां बार बार साॻियूं शयूं रिपीट कयो। सो बहरहाल मां कोशिशि कंदमि त कुझु थोरो डिफरेंट, कुझु नओं ठाहिण जी कोशिशि कयां। पर छा आहे जो गर्मी ॾिसो था केॾी थी विया, कपिड़ा मुंहिंजा रेडी न आहिनि, त मूंखे फ़िलहालु पंहिंजा कपिड़ा सिबणा आहिनि त जीअं मां जल्दी जल्दी जेका आहिनि इन्हनि मां जान छॾाए वठां। ऐं पोइ बि मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी त विच विच में मां कुझु क्राफ्ट या कुझु अहिड़ो क्रिएटिव कमु कयां। बाक़ी मुंहिंजो जेको पास्ट में कमु थियल आहे उन्हनि मां पिक्चर्स खणी नंढियूं नंढियूं शॉर्ट वीडियोज़ ठाहे त शेयर कंदी रहां थी, उहे तव्हां ॾिसंदा था रहो। थैंक यू सो मच। ऐं तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी जेके मूंखे बर्दाश्त था कयो, ॾिसो था, पसंदि था कयो, एप्रिशिएट था कयो, वॾी ॻाल्हि आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। कोशिशि कंदमि त उन में कुझु क्रिएटिव ऐं कुझु थोरो एक्स्ट्रा वर्क हुजे, छो त अॼु त मां पूरो टाइम हिकिड़े कॉर्नर में वेठी हुअमि त कंटिन्यू उनखे रिकॉर्ड करणु पॉसिबल न हुयो। मतिलबु छा कंटिन्यू ॾेखारियां, त मां सिलाई थी कयां। सो वक़्तु बि हुन में घणो थो लॻी वञे। सो इंशाअल्लाह सुभाणे मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। सुभाणे ताईं अल्लाह वाही।